अॼोको जेको सबक़ु आहे उन उनवान आहे मिटी ऐं माण्हू। भली करे आया कबीर साहब ऐं लतीफ़ साईं जे क्लास में। अमल रुगो इहो न आहे बंगला ठाहिजनि या रुगो दीवारूं ठाहिजनि। अमल इहो आहे त तव्हां जेको इल्मु सिखियो आहे या जेको तव्हां फार्मूलो तव्हां सम्झो आहे उन फार्मूले ते सही तव्हां अमल करे वञो त पोइ ॾिसो त उनजो नतीजो जेको आहे सो केॾो फ्रूटफुल निकिरे थो ऐं केॾो लाभाइतो निकिरे थी। ऐं माण्हू हीअ काइनात वॾी आहे ऐं हिन माण्हू जे आॾो जेके ॻाल्हियूं आयूं आहिनि या जेके नज़ारा आया आहिनि या जेके मज़ार आया आहिनि या जेके माण्हू आया आहिनि उन हिसाब सां जेको आहे सो हुननि में इहे सिरजियूं आहिनि इहे ॻाल्हियूं आहे इहो जेको आहे सो इल्मु पोइ उन्हनि जो फ़न हो उन्हनि जी ॿोली हुई सादड़ा हुननि जा दोहा सादड़ा हुननि जा बैत जेके माण्हू खे ॻाल्हि सम्झ में अची वञे ऐं उहे इन्हनि जेको आहे असां लाइ जोड़िया आहिनि त जीअं असीं पंहिंजी ज़िंदगी जो क़िबलो दोस्त करे सघूं। ऐं मिटी ऐं माण्हू ऐं उन में ॾिसो मिटी जेका आहे उहा कुंभार सां ॻाल्हाए मिटी कुंभार सां ॻाल्हाए थी। कुंभार मिटी खे पियो कुटे मिटी खणींदो आहे हुनखे कुटींदो सटींदो हुनखे ऐं मिटी आहे त बज़ारि त गूंगी आहे कुंभार हुनजी ॻाल्हि ॿुधे कोन थो पर सम्झे इहा ॻाल्हि थो त मिटी सां ॻाल्हाए पई मिटी सां ॻाल्हाए पई कान का ॻाल्हि करे पई त तूं मूंखे कुटी त पियो घणा ॾींहं तूं मूंखे कुटींदे पर तूं ठहियलु मुंहिंजो आहीं मुंहिंजो खाई पी पियो ऐं सुभाणे वरी बि तोखे मुॾा अचिणो आहे ऐं पोइ जॾहिं मुॾा ईंदे त पोइ आउं तुंहिंजो कहिड़ो हाल कंदुसि पोइ आउं कीअं तोखे कुटींदुसि कीअं आउं तोखे ॻोहींदुसि उहो तूं डिॼ उन ॾींहं खां फ़िलहालु भले तूं मूंखे कुट। कुम्हार कहे मिटी कहे कुम्हार मिटी मिटी कहे कुम्हार से तू क्या रूंधे मोह मिटी कहे कुम्हार से मिटी कुम्हार खे चवे त तूं छा मूंखे ॻोहींदे मिटी कहे कुम्हार से तू क्या रूंधे ॻोहे मोह एक दिन ऐसा होएगा हिकु दिन ऐसा होएगा हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो मैं रूंधूंगी तोहे आउं तोखे ॻोहींदसि आउं तोखे कुटींदसि तोखे डिॼ उन ॾींहं खां। हाणे इनखे पाण सिंधी में जेको तर्जुमो सवली सिंधी में तर्जुमो कयो त जीअं असांजा जेके ॿुधंदड़ असांजा जेके शागिर्द आहिनि जंहिंखे हिंदी नथी अचे उहे उनखे आराम सां उनखे सम्झी सघनि। मिटी चयो कुंभार खे तूं छा ॻोहीं मिटीअ चयो कुंभार खे तूं छा ॻोहींदे चए तोखे त ॻोहण बि कोन थो अचे ॻोहिबो कीअं उहा मूंखे ख़बर उहो अटो अटो थी वेंदे हलियो चए पर पोइ पछताईंदे नेठि त ईंदे आट में नेठि त मुंहिंजे वकड़ में ईंदे न केॾां वेंदे मूंखां त परे तूं कोन थींदे पछाड़ी अचणो तोखे मुंड आहे सोणी आई पे जेको आहे सो सोणी जूं वरी पंहिंजूं पंहिंजूं कहाणियूं आहिनि लतीफ़ अजीब क़िस्म जा मंज़र वॾो वॾो नावल आहे उन नावल जे नंढियूं नंढियूं कहाणियूं नंढा नंढा मंज़र जेको आहे सो कीअं जेको आहे सो रखंदो आयो आहे काश इहे जेके तव्हांखे सम्झ में अची वञे। हीअ सोणी जेको आहे कंधी ते हुई उते जेको आहे सो वण हुन सां ॻाल्हाए वण हुनखे चयो तूं कॾहिं छा पई तूं कचे घड़े ते केॾीमहिल आंधी थी ॾिसी न को मांधी थी ॾिसी राति न को ॾींहुं न को सीउ न को ऊन्हारो जॾहिं कंहिं महिल घिरियो बीठी हुई तूं ॿुॾंदी हिकिड़ी मरंदी सोणी चयो मूंखे तूं ॿुॾणो बि आहे मरणो बि आहे तोखे शायदि सदाईं जे कपर ते बीहणो आहे ख़बर ई हिकिड़े ॾींहुं कान पवंदी न रहंदई पांडुरा न रहंदई पाड़ू बांड थी वेंदे हलियो चिन हल मूंखे छा थींदो पाड़ू ॾिस मुंहिंजूं कीअं धरती में खुटल आहिनि मुंहिंजा पांडुरा आसमान सां ॻाल्हियूं था कनि जेको माण्हू चवे थो भाउ मुंहिंजा पुट आहिनि पोटा आहिनि ॾोटा आहिनि ॾाॾा नाना मूंखे छा थींदो मूंखे आउं मर्द थी कोन मूंखे परवाह ई कोन्हे का सोणी चवे थी न
को कोन बचंदो। हाणे हिकिड़ी मोटो पई अचे जेको आहे सो नयार खां वापसि थियो, पराणा अचे पई, हिते ॾिठे जेको आहे सो बांड खे जेको आहे सो लुॾंदो पियो अचे, सुञाती आहे साॻिए वण जो बांड। मूंखे बि चई त जेको आहे सो ई मूंखे कुझु कोन थींदो, मुंहिंजा ई पोटा, मुंहिंजा ॾोटा, मुंहिंजो पाड़ू, मुंहिंजा ॾाॾा, मुंहिंजा नाना, हेॾी मुंहिंजी दौलत माल मिल्कियत, अॼु इहो बि पियो अचे, इहो हिनखे भाउ खे खणियो पिया वञे। हाणे उते जेका सुहिणी हुन सां ॻाल्हाए पई, नथी पियो ॻाल्हाए उन माण्हू सां, जेको माण्हू जेको आहे टाॾियूं ॾींदो हो, जेको माण्हू जेको हाम हलंदो त मूंखां सवाइ दुनिया कान हलंदी। नथी चवंदो भलो भलो बांड लुड़ी लहजनि विच, किथे तुंहिंजूं पाड़ियूं, किथे तुंहिंजा बांध, के सटाणे सांग अची ओलिए ओलम, के सटाणे सांग अची ओलिए आर में अची पाणी आर में अची पियो ऐं विच जेको पाणी में, केरु तोखे बचाईंदो। इहो वञी किथे न किथे ओल में वञी, ओल चइबो आहे क़बर खे चइबो आहे, खॾे खे चइबो आहे कंहिं ओल में वञी, ओल में। सो तंहिंजे करे माण्हू खे ज़ालिम न थियणु घुरिजे। माण्हू खे अजायो जेको आहे सो हथ ऐं गुरूर जे घोड़े ते जेको आहे सो न चढ़णु खपे। माण्हू खे इज़त आजिज़ी नियाज़मंदी ऐं प्यार वारो रस्तो उहो बि अख़्तियार करणु खपे। हाणे इहो अॼोको सबक़ु पूरो थियो, नंढड़ा नंढड़ा सबक़। हाणे ख़ुदि इहो जेको सबक़ु आहे, इन ते जेकॾहिं पाण वेठा ॻाल्हायूं त सिज खुटे या ॿिज खुटे, जेको कबीर खुटे जेको लतीफ़ खुटे। तंहिं करे थोरियूं थोरियूं ॻाल्हियूं, नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं, छो दवा आहे न, पोइ अधु चमची जो सॼी शीशी पी छॾिबी त उन मां फ़ाइदो त कोन थींदो, मुर्गे नुक़सानु थींदो। महिरबानी। ऐं इहो मिटी ऐं कुंभार जी जेका कहाणी आहे, इहा तव्हां जेको आहे सो पंहिंजे ॿारनि खे ॿुधाइजो, यारनि खे ॿुधाइजो, ऐं पोइ वरी तयारी करे अचिजो। इन ते वरी तव्हांखे सुभाणे ॻाल्हाइणो बि आहे, जीअं ई आऊं तव्हांजे अनु वटि ॻाल्हायां। मूं इहो पढ़ियो आहे, ॿुधो आहे, इहे अखर आहिनि, उहे पाण रस्तो ॾेखारीनि था। पोइ तव्हां सभिनी खां वरी इन ते जेको आहे सो रुॻो राया वठिबा, पर जेको आहे तव्हांखे जेको आहे ॻाल्हाइणो आहे, तव्हांखे ईअं बि डाइस ते बि शागिर्दनि जे आॾो तव्हां इहो पढ़ंदो वई। महिरबानियूं। ऐं इहो तव्हांजो जेको चैनल आहे, जिन दोस्तनि खे ॿुधायो जिन दाख़िला न वरिती आहे, उहो दाख़िला वठनि। ऐं जेको आहे सो सवली ॻाल्हि आहे, को ख़र्चु कोन थो लॻे हिन में। इन में सही तरीक़े सां सब्सक्राइब करणो, उहो धकड़ी छॾे ॾियणो कोन्हे, कंफर्म बि करिणो आहे त आउं पहुतुसि मजलिस में या कोन पहुतुसि। महिरबानियूं। सुभाणे वरी जेको आहे सो जेके दोस्त देरि सां आया, महिरबानी करे उहे साजर अचनि। सो रिपीट वेही कंदासीं ॻाल्हि त पोइ जेको आहे सो टाइम फिक्स आहे, 6 शाम जा त 6, 5 त 5, रात जा 10 त 10। हीअ शाम जो ॾिसो न, कमकार त न ई हर को माण्हू 6, 7, 8 बजे मोटी थो अचे, त इन टाइम ते पाण कोशिशि करे न हुतां ते अची वेंदासीं। ऐं न त पंहिंजो जेको मैसेज आहे उहो माणे ॾींदासीं। असांजो को न को जेको आहे सो फ़क़ीर वठी तव्हां सां वेही कचहरी कंदो। सुभाणे वरी ॿिए कंहिं मौज़ूअ सां तव्हांजे आॾो हाज़िर थींदासीं। महिरबानी तव्हांजी।